सर्दियों में दिन ब दिन इजाफा होते ही शहर के मुख्तलिफ मकामात पर सस्ते और गर्म कपड़ों के लुंडा बाजार सज गए, जबकि शहरियों की जानिब से गर्म कपड़ों की खरीदो फरोख्त के लिए लाइन लग गई। अग में को महंगाई थी वही आहे, पोइ ग्राहक कुछ एॾो ओॾो करे थो, पर हाणे असांखे माल महांगो थो मिले, माना मुतमिन करिणो थो पए ग्राहक खे। कुछ महंगाई थी वही आहे अग में को, माण्हू थोरो वठण जे हिसाब सां परेशान थिए थो, असां बि वठण जे हिसाब सां परेशान थियूं था। अग में माना अध ते अधु फ़र्क़ु पइजी वियो आहे, किरायनि में बिल्टिन में वॾो फ़र्क़ु पइजी वियो आहे। अग में को माना काफ़ी माना जेको आहे न महांगाई थी वई आहे। घणी चोट चढ़ियल आहे, इन हिसाब सां असां सोचो त हेले त माल न पिया आणियूं। असां सम्झो चऊं पिया त बाबा बोर्ड मुतासिरनि जो हिसाबु किताबु आहे, पर असां चयो त महांगाई तमामु घणी थी वई आहे, इन हिसाब सां आंदो त चयो त भाउ ग़रीब गुरबे खे ॾेई सघूं असां। जिते में पहिरियों त अञा काफ़ी महांगो माल आयल आहे, जिते 400-500 रुपया हलाईंदा हुआ, हुते अञा घटि करे छॾियो आहे, सम्झो असां सम्झो ताईं, जिते 300 रुपया जिते 100 रुपया करे छॾियो आहे। हींअर सर्दी घणी आहे, महांगाई बि तमामु चोट चढ़ियल आहे, कंहिं ग़रीबनि वटि को पैसो आहे या न आहे, अञा असां उन्हनि खे कंहिंखे फ्री में बि ॾींदा आहियूं, सम्झो था। आहे लॻा पिया आहिनि हिते, पंहिंजो ग़रीब गुरबे लाइ भली आहे शइ, हर कोई इन करे अचे थो। असां बि दोस्त सां वठी था अचूं, हिते ई अचूं था, पाण बि आया आहियूं हिते, शइ ॾिसूं था पिया, हिते अलहमदिल्ला रेट सही आहिनि, ऐं सीअ में इज़ाफ़ो थी वियो आहे काफ़ी, इन खे हर कंहिं रुख कयो आहे अचे गरम कपिड़े जे लाइ। जेको हीअ रोज़ जो मसइलो आहे, सिलसिलो आहे, जारी आहे, अॼु कान सदियुनि खां वठी हलाईंदा था अचूं असां हिन कारोबार लुंडा जे बाज़ार में। ऐं हुन खां अलावा अल्हम्दुलिल्लाह असां माण्हुनि खे रिलीफ ॾींदा आहियूं। हुन खां अलावा हीअ जेको माल अचे थो उतां कराची खां अॻे खां पाउंड जे हिसाब सां ऐं डॉलर जे हिसाब सां वाधारो महांगो मिले थो, पोइ बि असां महांगाई कोन कई आहे। इन जे करे हिते बोर्ड मुतासिर तमामु घणा आहिनि, बरसाति मुतासिर घणा ई आहिनि। उन जे लाइ जेको बि वीचारो अचे थो रड़ियूं थो करे, असां इन जे लाइ उन खां बहितर आहे, यानी रेट साॻाई अॻिले साल वारे रेट असां रखिया आहिनि, अञा वधाया न आहिनि। रेट सही आहे, फर्स्ट क्लास, सस्तो बि मिले थो, माण्हू ग़रीब माण्हू आहिनि, इन लाइ बहितर आहे। हर कोई अचे थो, हिन कबाड़ी माल को अचे थो वठी थो वञे, बहितर आहे, सुठो शइ आहे। इस मौके पर शहरियों ने वॉच न्यूज़ से मजीद बात करते हुए कहा कि लुंडा बाजार से गर्म कपड़े सस्ते दामों में मिल रहे हैं, लिहाजा हम गरीबों के लिए यहाँ आना मजबूरी है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वॉच टीवी, शदात कोट।